وجيجي بالكار रेडियो पाकिस्तान FM कॉलोनी हॉस्पिटल मौजूद जावेद सुहाग सुख सारा हलियात लिखी गया दुखन जो मां जिम्मेवार शायद बबरी तमाम सुहिणो ऐं प्यारो ट्रैक पंहिंजे प्रोग्राम में शामिल कियो आहे अने शाम जे ख़ूबसूरत पहर में अवां सां मां गुफ़्तगू कयां पियो त हर इंसान खे शाइरी छो पसंदि आहे, कंहिं माण्हूअ खे ड्रामा छो पसंदि आहिनि, कंहिं माण्हू खे फिल्मूं छो पसंदि आहिनि। पाण इन मौज़ू ते ॻाल्हायूं पिया। अचो मूंखे ॿुधाईंदो हलां त शाइरी हमेशह रूह जी ग़िज़ा हूंदी आहे। उहो लिखंदड़ माण्हू पंहिंजे मन जी अकासी कंदो आहे ऐं लफ़्ज़नि सां निवाह कंदो आहे ऐं उहो माण्हू पंहिंजी शाइरी लिखण खां पोइ उन तलाश में हूंदो आहे त उनखे को ख़ूबसूरत गलो मिले जंहिंजे करे उनजी शाइरी हर माण्हूअ ताईं पहुचे। इहो कमाल आहे। घणनि माण्हुनि खे ड्रामा पसंदि आहिनि। ड्रामा में जेके एक्टिंग हूंदी आहे न, जंहिंमें डायलॉग डिलीवरी जेका हूंदी आहे उहा ॾाढी कमाल जी हूंदी आहे। उन ड्रामनि में उन शयुनि खे खोड़ सारियूं शयूं मिलंदियूं आहिनि। ड्रामनि में मुहबत जो अहसासु मिलंदो आहे। ड्रामनि में मुनाफ़िक़त ॾेखारी वेंदी आहे। ड्रामनि में दोस्तीअ ऐं दोस्ती में बेवफ़ाईअ जा पहलू ॾेखारिया वेंदा आहिनि। ड्रामनि में मुहबत जो असली रक़्स ॾेखारियो वेंदो आहे। ड्रामनि में खोड़ सारियूं शयूं ॾेखारियूं वेंदियूं आहिनि जेके असांजी ज़िंदगी में हूंदियूं त आहिनि ऐं पाण बि उन किरदार में पाण खे सम्झंदा आहियूं त हिन ड्रामे में फलाणो किरदारु शायदि मूं जहिड़ो आहे। हर माण्हू हर ड्रामे में पाण खे हीरो तलाश कोन कंदो। हर ड्रामे में हर छोकिरी पाण खे हीरोइन तलाश कोन कंदी। अवां ॾिठो हूंदो आहे, तव्हां जॾहिं घर में ड्रामा ॾिसंदा आहियो त अव्हांजे घर में कोई शख़्स हूंदो आहे, उहो ज़रूरु कंहिं ॿिए खे चवंदो आहे त ॾिस ही तो वांगुरु आहे, तो वांगुरु एक्टिंग थी करे, तो वांगुरु ही सभु शयूं थी करे। उहो जेको तो वारो वर्ड आहे न, यकीनन इहे सभु शयूं असांजी ज़िंदगीअ सां जुड़ियल हूंदियूं आहिनि। या वरी कॾहिं कॾहिं ईअं मूंखे दोस्त न यार फलाणो तो ड्रामो ॾिठो, छा थियो हुन ड्रामे में? उन ड्रामे में फलाण दोस्त लाइ कीअं न ॻाल्हियूं पियो करे। इहा हक़ीक़त छा? ड्रामनि में हर इंसान पंहिंजी शख़्सियत, पंहिंजे कैरेक्टर खे तलाश कंदो आहे, मंज़र कशीअ खे तलाश कंदो आहे। पाण सिंधी आहियूं न, PTV वन जा मां ड्रामा ॾिठा। अॼु बि मोलू वारो ड्रामो यादि आहे। मोलू वारो ड्रामो अव्हांखे यादि हूंदे। उर्दू में ॾिसो त अव्हांखे धुआं ड्रामो यादि आहे। हक़ीक़तुनि सां जुड़ियल ड्रामा आहिनि। अॼु जे दौर में मुख़्तलिफ़ ऐप अची विया आहिनि। डायलॉग डिलीवरी ख़तमु आहे। हर माण्हू बसि पंहिंजे लिप्स ते सभु शयूं ठाहे करे पाण खे हीरो सम्झे थो। ईअं न आहे। कुदरत हर माण्हूअ खे पंहिंजे अंदरि में कमाल रखियो आहे। असां ख़बर छा आहियूं? असां में इहा जेको शाइर आहे, असां उनखे चऊं था तूं ॻाइणो थी। जेको ॻाइणो आहे उनखे चऊं था न तूं शाइर थी। खणी सिंधीअ में ईअं चवे त मल्ह वारे खे चओ त तूं यकतारो चपड़ी खणी तूं ॻाइणु शुरू कर, ऐं ॻाइणे खे चऊं त न तूं वरी जेको आहे नचणी कुॾणु शुरू कर। सो इन करे इहे सभु शयूं शायदि असांजे अंदरि खां ख़तमु थी वियूं आहिनि। पर घणा माण्हू फिल्मुनि खे प्यारु कंदा आहिनि, फिल्मुनि मां चाह रखंदा आहिनि। अव्हां ॾिठो हूंदो त मां अक्सर दादू वेंदो आहियां त होटल भरियल हूंदा आहिनि। हिते हैदराबाद में होटल भरियल आहिनि, लेकिन हिते फिल्मूं कोन ॾिसंदा आहिनि, हिते वरी गुफ़्तगू कंदा आहिनि। पोइ फिल्मुनि में उहो डायलॉग बाज़ी थींदी आहे, फलाणो हीअं पियो चए। वरी उन में गाना बि हूंदा आहिनि, हीरो यादि हूंदो आहे, पोइ उन में एक्टिंग कंदा आहिनि। इंसानु पंहिंजे तसवुर खे कॾहिं गाननि में तलाश कंदो आहे, कॾहिं ड्रामनि में तलाश कंदो आहे, कॾहिं फिल्मनि में तलाश कंदो आहे। कुझु शयूं ईअं आहिनि। सो जावेद साहब सां जुड़ियल रहिजो। मां हलां थो हिन ट्रैक न, ॾाढो ख़ूबसूरत ट्रैक आहे। ट्रैक खां पोइ जॉइन कंदासीं। सो शाहिद बबरी तमामु ख़ूबसूरत ट्रैक आहे, सुख सारा। हिन ट्रैक खां पोइ यकीनन मूंखे जॉइन कंदासीं। हीउ ट्रैक